हेलो लेडीज़ एंड जेंटलमैन, आफ्ताब रहमो इस्लाम। दोस्तों, अॼु असां मौजूदु आहियूं किंजर ढंढ ते। ऐं किंजर ढंढ ते असां दोस्तनि जो प्रोग्राम आहे घुमण जो। ऐं असां अॼु सनसेट बि हिते ॾिसंदासीं। उन खां अलावा दोस्तनि सां कचहरियूं थींदियूं ऐं राति जो वरी महफ़िल मौसीक़ी थींदी। दोस्तों, हींअर असां मौजूदु आहियूं सिंध जी मशहूरु किंजर ढंढ ते। ऐं असां सां गॾु उस्ताद सिकिलत रहमो मौजूदु आहे। अचो त उन्हनि सां किंजर ढंढ बाबति कचहरी था कयूं। साईं सिकिलत रहमो साहिबु, कीअं महसूसु पिया कयो अॼु असां किंजर ढंढ ते मौजूदु आहियूं? मूंखे अॼु किंजर ढंढ ते तव्हां सां गॾु पहुचंदे शेख अयाज़ जो शेर यादि अचे थो। ए किंजर तुंहिंजी कंधीअ ते कोई त तमाची अचिणो आहे ऐं नूरा पाए नूरीअ खे ही लहरूं लहरूं नचणो आहे। सो दुनिया जे अंदरि जेके जियापे जा वसीला आहिनि उन्हनि में जीअं समुंड ऐं दरिया अहम आहिनि ज़िंदगी जे लाइ, ईअं ढंढुनि जो बि वॾी अहमियत आहे इंसानी ज़िंदगी में, इंसानी तहज़ीबनि जी ओसर में। ऐं ढंढूं जेके आहिनि उहे न रुॻो इंसानी ज़िंदगी जे जियापे जो वसीलो आहिनि, पर उहे ख़ूबसूरती जो हिकिड़ो वॾो शाहकार आहिनि। ऐं उन्हनि मंझि मच्छी पलो थिए थो ऐं उन्हनि जे किनारनि ते ख़ूबसूरत वण थियनि था। ऐं उन मंझि जेको पाणी हुजे थो उन्हनि जे लहरनि ते सयाह जॾहिं घुमणु अचनि था त उन्हनि जे रूह खे राहत अचे थी। ऐं किंजर जो जॾहिं असीं ॻाल्हि कंदासीं त सिंध जी तारीख़ में किंजर जो मक़ाम जेको आहे उहो वॾी अहमियत वारो आहे। ऐं किंजर जे नाले सां ई हर सिंधी माण्हू जे दिलि में हिकिड़ी तासीर, ख़ूबसूरत तासीर उभिरे थी। सो किंजर ते अची असांखे ॾाढी ख़ुशी थी आहे। ऐं हिननि ढंढनि में मिठे पाणी जो छोड़ थियणु तमामु लाज़मी आहे, छाजे करे जो हिन में जेका बि आबी जीवत आहे उन जे जियापे जो कारण ई मिठो पाणी आहे। ऐं हिते वॾे तइदाद में सयाह अचनि था जेके इहो पैगाम खणी वञनि था त सिंध जे अंदरि अहिड़ा ख़ूबसूरत नज़ारा मौजूदु आहिनि। ऐं ख़ासि तौर ते किंजर असांजी तारीख़, तहज़ीब, शाइरी ऐं लोक ॾाहिप में वॾी अहमियत रखे थो। ऐं मलाहनि जे ॿेड़ियुनि सां मुंसलिक कई कहाणियूं आहिनि, पर वॾो जेको किसो आहे जंहिं ते पूरो शाह अब्दुल लतीफ़ भिटराई सुर लिखियो आहे, जाम तमाची, जाम ऐं नूरी मुहाणी जो, उहो मशहूरु किसो आहे। उन सां बि किंजर पंहिंजी सुञाणप रखे थी। ऐं असां अॼु हिते अची महसूसु कयोसीं त असांजी ही सिंध पंहिंजे वसीलनि में एॾी त मालामाल ऐं शाहूकार आहे, जेकॾहिं इन्हनि ते अञा वधीक कमु थिए त दुनिया में ही जेके ख़िता आहिनि उहे पंहिंजी सुञाणप बरक़रार रखी सघनि था ऐं वर्ल्ड हेरिटेज में उन्हनि जो हिकिड़ो आला मक़ाम बि हुजे थो। ॾाढो सुठो। अच्छा, दुनिया में जेतिरियूं बि ढंढूं आहिनि उन्हनि जो हिकिड़ो पूरो इकोलॉजिकल सिस्टम हूंदो आहे जंहिंमें उन्हनि जी आबी जीवत खे बहाती ॾियारण लाइ उतां जी गवर्नमेंट तमामु घणी कोशिशि कंदी आहे। तव्हांजो छा ख़्यालु आहे त हिन किंजर ढंढ ते गवर्नमेंट कहिड़ा इक़दामात खणी रही आहे ऐं बहितरी जे लाइ कहिड़ा इक़दामात खणी सघजनि था? मुंहिंजे ख़्याल में त हिन वक़्त ताईं गवर्नमेंट हिते सयाहत जे लाइ थी रिज़ॉर्ट वग़ैरह ऐं ॿेड़ा वग़ैरह ॾिना आहिनि, पर ख़ासि तौर ते ढंढ जो वॾे में वॾो जेको मसइलो आहे उहो आहे पाणी जो। हिते माना वाफ़र मिक़दार में मिठे पाणी जो छोड़ करणु। त जीअं पाणी हूंदो त ढंढ उहा साई सतह बि हूंदी ऐं उहो ही जेके गर्मी जूं मौसम आहिनि उन्हनि में सयाहनि खे तफ़रीब मुहैया कंदी ऐं उन में पंहिंजी मौसम आहेर आबी जीवत जेका आहे उहा पलजंदी। ऐं ख़ासि तौर ते वॾे मुआशी हवाले सां मच्छी जो जेको आहे सो वॾे तइदाद में निकिरणु ऐं हितां जे ग़रीब मलाहनि जी रोज़गार थिए। ॾाढो सुठो, थैंक यू सो मच। सो दोस्तों, इहो असांजो दोस्त सिकिलत रहमो जंहिं तव्हांखे ढंढ बाबति डिटेल में सॼो ॿुधायो। ऐं उमेदु आहे त तव्हांखे हीअ वीडियो पसंदि आयो हूंदो। इन सां गॾु पंहिंजे होस्ट ऐं दोस्त आफ्ताब रहमो खे इजाज़त न, जिते हुजे ख़ुशी जो आबाद हुजे, सिंध सलामत, साथ सलामत।
खामोशी खामोशी આપણે અખ્તર થોડો ડબલ ચેક કરો રેકોર્ડિંગ સ્ટાર્ટ થઈએ ऐ की जर तुई जी कंधियते कोई तमातियत ऐ की जर तुई जी कंधियते कोई तमातियत ऐ नूरा पाए नूरी अखे ऐ नूरा पाए नूरी अखे दी लहरों लहरों नचणो है की जर तुई जी कंधियते कोई तमाती अचणो है की जर तुई जी कंधियते कोई तमाती अचणो ऐ नूरा पाए नूरी अखे ऐ नूरा पाए नूरी अखे लहरों लहरों नचणो ऐ की जर तुई जी कंधियते कोई तमाती अचणो